दोस्तों हिन महिल असां मौजूद आहियूं लालणवाह ते। ही तक़रीबन जेको आहे हितां इलाइक़े जा बि इलाही माण्हू आहिनि। शहीद मुनीर जा दोस्त बि हुआ। उन खां पोइ काफ़ी जेको आहे असांजे इलाइक़े जा माण्हू अहमदपुर जा माण्हू बि आहिनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू बि आहिनि। असांजे ॻोठ जा बि माण्हू आहिनि। थोरा मां तव्हांखे मंज़र ॾेखारींदो हलां त हिकु शहीद जे इस्तक़बाल में केतिरी दुनिया गॾु थी आहे। हीअ साम्हूं ई तव्हां मंज़र ॾिसंदा हूंदा। हीअ समूरा माण्हू मुनीर अहमद शहीद जे इस्तक़बाल लाइ गॾु थिया आहिनि ऐं हिन वक़्तु तक़रीबन जेको आहे सो शहीद जी डेड बॉडी जस्बे खाकी उहो खैरपुर बाईपास ते पहुची चुको आहे। शहीद जी अमन थी चुकी आहे। एम पी जी गाॾी अॻियां हुआ प्रोटोकॉल जे लाइ ऐं शहीद जी गाॾी पोयां हुआ। शहीद जी गाॾी अची चुकी आहे। अच्छा, ही मंज़र आहिनि लालणवाह खां अहमदपुर वेंदे रस्ते जा। सभिनी दुकान वारनि बि जेको आहे सो पंहिंजनि दुकाननि खे छॾे करे ॿाहिरि असांजे शहीद जो इस्तक़बाल कयो। मां उनजो बि थो रायतो आहियां। अहमदपुर वारनि बि अॼु पंहिंजो पाण मञरायो त हू शहीदनि खे इज़त ॾियणु चाहिनि ऐं हिन जो इस्तक़बाल करणु ॼाणींदा। हीअ असां हिन महिल अहमदपुर में पहुता आहियूं। हीअ प्रोटोकॉल तव्हां अहमदपुर में ॾिसो था, गुलनि सां प्रोटोकॉल आहे। हीअ कुझु मंज़र आहिनि अहमदपुर खां असांजे ॻोठ वारे रोड जा। तव्हांखे अॻिते हली मां ॾेखारियां थो त असां गॾु केतिरो प्रोटोकॉल आहे। हीअ साम्हूं जेको हाणे असां पंहिंजे ॻोठ जी तरफ़ जेको आहे रवाना आहियूं ऐं हिन महिल असां पहुचणा आहियूं चांडिया मोड़ वटां। हीअ ॾिसिजो हाणे तव्हां त छा प्रोटोकॉल आहे यार। मां अॼु पाण हैरान थी वियो आहियां त हिकु शहीद जी अज़मत छा हूंदी आहे। ऐं अॼु हक़ीक़त में ॻोठ वॾा खमड़ा जे अवाम हिकिड़ो पंहिंजो हक़ु अदा करे छॾिया। हीअ तव्हां साम्हूं ॾिसो हिकिड़ो चकर त केतिरो अवाम हुयो जेको अहमदपुर खां शहीद खे जेको इस्तक़बाल जे तौर ते हलियो आहे। हीअ समूरो अवाम तव्हांजे साम्हूं ई आहे त केतिरो अवाम आहे। ऐं अॻिते इन खां अलावा अवाम ॻोठ में ॿियो मौजूदु आहे जेको उते ॻोठ में इस्तक़बाल कंदो। पर हिकिड़ी नज़र हिन अवाम ते तव्हां फेरियो ते छा मंज़र। हिन महिल असां ॻोठ में पहुची चुका आहियूं ऐं जेको आहे सो हीअ वरी बि तव्हां ॾिसो नारा तकबीर जा जेको नारा था लॻनि पाकिस्तान ज़िंदाबाद जा। हीअ प्रोटोकॉल ॾिसंदा हलो। हक़ु त अञा घणो हुयो पर मां हक़ीक़ी ॻाल्हि यादि थो कयां त अॼु ॻोठ वॾा खमड़ा वारनि जेको आहे हिकिड़ो बाक़ाइदा पंहिंजो हिकु हक़ु अदा कयो आहे ऐं हिकु शहीद खे हिकु घोट वांगुरु ॻोठ में आंदो वियो आहे। हीअ तव्हां ॾे साम्हूं सभु मंज़र आहिनि जेके तव्हां पंहिंजे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। ऐं हिते तव्हांखे मां ॻोठ जा बि मंज़र ॾेखारियां थो त ॻोठ में बि केतिरो अवाम मौजूदु आहे। हीअ तव्हां ॾिसी था सघो त केतिरो अवाम आहे माशा अल्लाह। ऐं अॼु असांजे क़ौम वारनि असांजे पाड़ेसरनि जेके ॿियूं क़ौमूं असां सां गॾु हिते शामिलु थियूं चांडिया हुया ख्वाजा हुया ॿियूं काफ़ी बिरादरियूं हुयूं अहमदपुर जा माण्हू हुया। उन्हनि बाक़ाइदा इहा ॻाल्हि अॼु बावर कराई त हू शहादत खे पसंदि था कनि ऐं शहीद थींदड़नि खे बाक़ाइदा हिकु प्रोटोकॉल ॼाणनि था ऐं जेको आहे उनखे हिकु इज़त ॼाणनि था। अॻिते मां तव्हांखे सॼा मंज़र ॾेखारींदुमि ऐं आख़िर में हिकु अहम ॻाल्हि आहे जेका तव्हां सां यादि शेयर कंदुमि। हीअ आहिनि गार्ड जा मंज़र।
जी दोस्तो, तव्हां प्रोटोकॉल ॾिठो। मां पंहिंजे ॻोठ वॾा खंबड़ा वारे अवाम खे दिलि सां सलाम थो पेश करियां, जन एतिरो प्रोटोकॉल ॾिनो, असांजो साथ ॾिनो ऐं हिकु शहीद खे घोट वांगुरु आंदो। अहम ॻाल्हि इहा त पन वाकिल खां आर्मी वारा आया, ॿियूं काफ़ी सारियूं हिते एजेंसियूं बि आयूं असां वटि, पर जेका असांजी ज़िले इंतिज़ामिया हुआ, जेका हितां आवाम खां वोट थी वठे, AC आहे किंगरी, मुख़्तियार कार किंगरी, DC ख़ैरपुर, SSP साहिबु ख़ैरपुर, कंहिंखे बि अहसासु न थियो त असांजे ज़िले जो हिकु शहीद जंहिंसां एतिरो वॾो हादसो थियो आहे, अॼु असां वटि उनजी आमद आहे त असां घटि में घटि उनजे जनाज़े में शामिलु थियूं। कंहिं बि क़िस्म जे MP MNA कंहिं बि हिसो न वरितो, मां सवाइ दरगाह शरीफ़ पीर ॻोठ जे वफ़द खां। दरगाह शरीफ़ जो वफ़द आयो जंहिं असांजे जनाज़े में बि हिसो वरितो, हिते हुन मिलियो बि। बाक़ी इन खां अलावा जेका बि हितां जी सिविल इंतिज़ामिया हुआ, कंहिंखे बि शर्म न थियो, हिकु एसे शो ताईं बि हिन में शहीद जे कंहिं जनाज़े में हिसो न वरितो। ऐं ब्रिगेडियर साहिबु पाण जेको आहे सो हिते मिटी बि विझंदो रहियो। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेके हितां जा AC DC MNA आहिनि, SP आहे या जेकी ॿी सिविल इंतिज़ामिया, कंहिंखे बि एतिरो शर्म न थियो त हिन शहीद जे भरिसां वटि वञूं, असां को हिसो वठूं। मां उमीद थो रखां त तव्हां सभु दोस्त हिन शहीद जे वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।